गुडू बैराज जे हवाले सां मां आगाह कंदा हलूं त गुडू बैराज वटि पाणी वहकरनि में 24 कलाकनि अंदरि 10,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कयो वियो आहे। गुडू बैराज वटि मथां वहकिरो 3,99,298 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,56,942 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सकर बैराज वटि बि 24 कलाकनि में 30,202 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड कई वई। सकर बैराज वटि मथां वहकिरो 3,15,162 क्यूसेक जॾहिं त हेठां वहकिरो 2,60,512 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सकर बैराज वटि नंढे दर्जे वारी बोर्ड जा वहकिरा जारी आहिनि। बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त सकर बैराज वटि हिन वक़्तु नंढे दर्जे जी बोर्ड आहे। पाणी वहकरनि में वाध बाद वॾे दर्जे वारी बोर्ड जा इम्कान आहिनि। कोटड़ी बैराज वटि बि पाणी वहकरे में वाध जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 2,62,668 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,30,213 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। गुडू बैराज वटि पाणी वहकरनि में 24 कलाकनि अंदरि 10,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कयो वियो आहे। गुडू बैराज वटि मथां वहकिरो 3,89,298 क्यूसेक हेठां वहकिरो 3,56,942 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि बि 24 कलाकनि में 30,202 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड कई वई। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,15,172 क्यूसेक जॾहिं त हेठां वहकिरो 2,60,512 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि नंढे दर्जे वारी बोर्ड जा वहकिरा जारी आहिनि। बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त सखर बैराज वटि हिन वक़्तु नंढे दर्जे जी बोर्ड आहे। पाणी वहकरनि में वाध बाद वॾे दर्जे वारी बोर्ड जो इम्कान आहे। कोटड़ी बैराज वटि बि पाणी वहकरे में वाध जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टचलाइन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई। जी नज़ाकत, सखर बैराज जे हवाले सां आगाह कजो। सिंध में जेके दरियानि जी सूरत हाल आहे उन में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं दरिया में पाणी जी सूरत हाल मुसलसल वधी रही आहे ऐं सखर बैराज वटि 24 कलाकनि में 30,202 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड कई वई आहे। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,15,172 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,60,512 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि हिन वक़्तु हेठां दर्जे जी जेका बोर्ड आहे उन जा वहकिरा हली रहिया आहिनि। सखर बैराज वटि विचोली बोर्ड बजाए वॾी बोर्ड थियण जा चिटा इम्कान आहिनि। हिन हवाले सां कंट्रोल रूम इंचार्ज अब्दुल अज़ीज़ सुमरो जो चवणु आहे त आपाशी जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं ॿियनि पारां सखर में ई जेका फ्लड फाइटिंग कैंप आहे उहा क़ाइमु कई वई आहे ऐं समूरे सिंध खे जेको आहे सखर मां मॉनिटर कयो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ जेके बैराजूं आहिनि उन्हनि में पाणी जी सतह खे ॾिठो पियो वञे ऐं रेस्क्यू जेके ऑपरेशन कया वेंदा उन्हनि जो पिणु जेको कंट्रोल रूम आहे उहो सखर में ठाहियो वियो आहे। जी ठीकु आहे, नज़ाकत तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त गुडू बैराज वटि पाणी वहकरनि में 24 कलाकनि अंदरि 10,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कयो वियो आहे। गुडू बैराज वटि मथां वहकिरो 3,89,298 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,56,942 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि बि 24 कलाकनि में 30,202 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड कई वई। सखर बैराज वटि नंढे दर्जे वारी बोर्ड बजा वहकिरा जारी आहिनि। बैराज कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त सखर बैराज वटि हिन वक़्तु नंढे दर्जे जी बोर्ड आहे। पाणी वहकरनि में वाध बाद वॾे दर्जे वारी बोर्ड जो इम्कान आहे। कोटड़ी बैराज वटि बि पाणी वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 2,62,668 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,30,213 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कश्मीर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर किरपाल केसवाणी। जी किरपाल, बैराज जे हवाले सां आगाह कजो।
गुज़िरियल रात ॾींहुं भेट में 10,000 क्यूसेक पानी की सतह में वाध थी है। गुज़िरियल शाम है गुडू बिराज वटि मथो वाकरो हुयो 3,79,399 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। अॼु सुबुह जो उहो उनमें 10,000 क्यूसेक वाध खां पोइ हिन महिल गुडू बिराज वटि पानी की सतह मथां वाकरो 3,99,298 क्यूसेक जंहिं हेठां वाकरो 3,56,942 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो आहे। इहो सिलसिलो पानी जो लाथ जो ऐं वाह जो ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं ईअं ई जारी रहंदो, जंहिंमें वॾो सैलाबी रेलो इम्कान ॿुधायो पियो गुडू बिराज तां सिंध में दाख़िल थींदो, पंजाब खां वॾो सैलाबी रेलो ईंदो, उहो 4 खां 5 सितंबर ताईं सिंध अंदरि गुडू बिराज में दाख़िल थींदो। जी ठीकु आहे, कृपाल तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।